वधंदड़ महांगाई ऐं आबादीअ में वाध सां गॾोगॾु शहरनि में रिहाइश जा ख़र्च बि लाॻीतो वधी रहिया आहिनि। पर सिंध जे शहर हैदराबाद जो हिकु इलाइक़ो अहिड़ो बि आहे जिथे घर जो माहवार किरायो न हुजण बराबरि आहे। हैदराबाद में केतिरनि ई ॾहाकनि खां क़ाइम मसूदिया कॉलोनीअ में कंहिं बि घर जो किरायो 10 रुपयनि खां 20 रुपयनि ताईं वरितो वञे थो। इन इलाइक़े में पहिरियां हिंदू आबादी हूंदी हुई ऐं विरहाङे खां पोइ जॾहिं हिते माण्हू लॾे आया त मीरनि तरफ़ां उन्हनि लाइ घर ठहिराया विया ऐं खेनि हिते आबाद कयो वियो। हिन इलाइक़े खे पहिरियां ॾेढ पाड़ो चयो वेंदो हो। कॉलोनीअ जो मालिक मीर हैदर टालपुर आहे ऐं उन ई हवाले सां हिकु इंटरव्यू में अहिड़ो इज़हार कयो आहे। हिन इलाइक़े में जॻहियुनि जो किरायो नेठि न हुजण बराबरि छो आहे? इन बाबति चयो वञे थो त जॾहिं भारत मां मुहाजिर आया त मीरनि खेनि मुफ़्त में रिहाइश ॾिनी ऐं पोइ आस्ते आस्ते हू हिते रहण लॻा। कुझु वक़्त बाद माण्हुनि चयो त असां हाणे हिते बिना किराए जे न रहंदासीं, असांखां किरायो वरितो वञे। पोइ उहो किरायो 2 आना ऐं 4 आना वरितो वेंदो हो ऐं पोइ वधी 10 रुपया थी वियो आहे। हाणे त 10 रुपयनि खे बि 40 या 50 साल थी विया आहिनि। जेकॾहिं को हिकु कमरे जो घर वठे थो त उन जो किरायो 10 रुपया आहे ऐं 2 कमरनि वारे घर जो किरायो 20 रुपया आहे। मसूदिया कॉलोनीअ में 2000 माण्हू आबाद आहिनि, जिन में दिहाड़ीअ ते मज़दूरी कंदड़नि जी अक्सरियत आहे। उतां जा रहवासी चवनि था त संदन ॾाॾा भारत मां लॾे हिते आबाद थिया हुआ ऐं हू हिन ई कॉलोनीअ में पैदा थिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk